नाज़रीन, दादूअ वेझो पुलिस मुक़ाबले दौरान एक ॼणे खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर असद जतोई। जी असद, छा तफ़सीलात आहिनि? जी, खुदाबाद थाने जी हद चंगलानी मोरी वटि गश्ती पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबलो थी पियो आहे। मुक़ाबले में फायरिंग जी ॾे वठि बैदि हिकु जवाबदार गिरफ़्तार कयो वियो आहे ज़ख़्मी हालत में, जॾहिं त ॿ ॼणा जेके आहिनि से फरार थी विया आहिनि। ज़ख़्मी जवाबदार जे कब्ज़े मां पिस्टल ऐं गोलियूं बरामद कयूं वयूं आहिनि। पुलिस ज़राए जो चवणु आहे त ज़ख़्मी जी जेका सुञाणप आहे उहा रबर ॿुॾल लाशारी तौरु थी आहे, जॾहिं त फरार थियल ॾोहारियुनि ख़िलाफ़ इलाइक़े में सर्च ऑपरेशन जारी आहे। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल जवाबदार दादू ऐं आसपास जे इलाइक़नि में ॾोहारी सरगर्मियुनि में मुलविस आहे। जवाबदार मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते केस दाख़िल थियल आहिनि, जॾहिं त गिरफ़्तार थियल जवाबदार जी अमड़ जो बयानु साम्हूं आयो आहे सईदा लाशारी जो, त मुंहिंजे ॿिनि पुटनि रबर लाशारी ऐं ईदन लाशारीअ खे राति 2:30 बजे पुलिस घरां गिरफ़्तार करे खणी वई हुई, जंहिं बाद इहो जुड़तो मुक़ाबलो करे मुंहिंजे पुट खे ज़ख़्मी कयो वियो आहे। जी असद, तव्हांजी महिरबानी।